तमाम अला शख्स जो मालिक हो, नेक इंसान हो, गरीबन जो यार हो, दोस्तान जी छप्पर हो, छांव हो, असांजी सभिनी जी रोशनी हो। इन मिसकिन माण्हुनि लाइ जेका जदोजहद कई उहा विसारण जोगी न आहे। असीं इन जे इज़त खे सलाम कयूं था, इन जे ख़िदमत खे सलाम पेश कयूं था। अल्लाह ताला रब पाक जी पंहिंजे औलाद खे, उन जे ॿारनि खे वॾी सघ ॾे, ताक़त ॾे, जो जेको लाट ॿारे विया उनखे रोशन रखे। त आउं सम्झां थो हिकु वॾो खाल पैदा थियो आहे ऐं इन खे खाल खे भरण लाइ वॾी कोशिशि करणी पवंदी, वॾी जदोजहद करणी पवंदी, वॾी महिनत करणी पवंदी। ख़ासि करे हिन पंहिंजे माण्हुनि लाइ वॾी जदोजहद कई, वॾी महिनत कई ऐं पंहिंजे माण्हुनि खे सुजाॻी पैदा कई, माण्हुनि खे रस्तो ॾेखारियो। असीं चऊं था अॼु इहा सांस न आहे, पर उनखे असीं ज़रूरु यादि कयूं था। विसारण जहिड़ी शख़्सियत ई कोन्हे ऐं इन जा कयल कारनामा हमेशह सोन जे लफ़्ज़ में लिखिया वेंदा।